हरसना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। मुझा मेहरबान भाइयों, मुअज़्ज़ज़ मुकर्रम बुजुर्गों, अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां सुने हबीब अलैहिस्सलाम जे नज़र इनायत सां मूं गुनहगार अवां जी इन मीलाद शरीफ़ जे महफ़िल में हाज़िरी थी आहे। असाई अवां जी प्यारे इज्जत वारे जनाब मौलाना मौली नज़ीर अहमद साहब पंहिंजे मदरसे में ये प्रोग्राम रखायो है, जंहिंमें दस्तारूं भी थींदियूं। क़िबला साईं हज़रत सैयद मुनीर अहमद शाह जीलानी कादरी बे जलसे के रौनक बख्शी या ॿिया मुअज़्ज़ज़ ज़मींदार इज्जत वारा दोस्त आया। मौली साहब जन जो फोन ते मूंखे इरशाद हो त हिन प्रोग्राम में जश्न मीलाद जी शरई हैसियत बयान कजो। मां सोचा तो त हे त असांजा मौलवी बयान करे ईंदा, मां छा बयान कयां। छो तो वठ वठा दस दसा खट खटा लगी पई। इल्म ऐं उलमा हाणे कबर जे हवाले। अल्लाह अवां वतन खे तौफ़ीक़ ॾे त अॻियां थी वियो, न तई ॿाहिरि पिया फिरंदव, न अॻियां चई लापो ड्रोर शोर शराब। हीअ आहे क़ुरान करीम जे ऐं महबूब जे शान जे महफ़िल जो अदब। बेहर सूरत अवां जेका रोण अखियुनि जो ज़ान एतिरो ताईं परे थी विया आहियो, नज़्मो ज़ब्त खां तरीक़ेकार खां। अल्लाह ताला मूंखे अवां खे हिदायत ॾे, सम्झ ॾे, शऊर ॾे। साईं जे फरमान मुताबिक़ इन मौज़ूअ ते अर्ज़ करण जे लाइ मूं अवां जे अॻियां क़ुरान करीम जी हिक प्यारी आयत पढ़ी आहे। जंहिं आयत में अल्लाह ताला जो इरशाद आहे पंहिंजे हबीब सुहिणे खे, ओए मुंहिंजा हबीब अव्हां चओ। क़ुरान पाक जी हिक आन केतिरियूं आयतूं आहिनि जिन में अल्लाह पंहिंजो शान, पंहिंजी रहमत, पंहिंजी करम नवाज़ी सुहिणे नबी जी साईं खे वरी पाराए सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान फैज़ तर्जुमान मां करायो। एॾे मूंॾे निहारियो, महिरबानी कयो, मुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधो। हिन में आयो कोन्हे मुंहिंजा हबीब अव्हां चओ। बिफ़ज़्लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिक फलियफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। हबीब अव्हां चओ त अल्लाह जे फज़ल ऐं रहमत ते मुंहिंजा बाना ख़ुशि थियनि। खुश तो मानो दिल में भी थी सके तो दिली खुशी थिए थी, पर पुठियां जेको इरशाद बीठो आहे उन में हुव ख़ैरुन मिम्मा यजमऊन। इहा ख़ुशी माल गॾु करण खां भली आहे। माना ख़ुशीअ में ख़र्च कयो, ख़ुशीअ में इज़हार ख़ुशीअ जो कयो, उन में तव्हांजा ख़र्च थींदा। अल्लाह फरमाए थो हुव ख़ैरुन मिम्मा यजमऊन, इहो अवां जे माल गॾु करण खां भलो। वरी अल्लाह पंहिंजी वहदानियत, पंहिंजी हिकड़ाई
असां वटि फेरे बंदि करे असां वटि असांजा मौलूदी या नाबखान रब करीम जे शान में शेर घटि पढ़ंदा सहाबन जे शान में भी शेर यादी कोन था मोमिनन जे मायरन जी अज़मत जन जा बच्चा आहियूं क़ुरान पाक जे हुकुम मुताबिक़ उन्हनि जो नालो ई नाहे बस पान में वठ वठा होंदी आहे छिक छिका होंदी आहे अल्लाह असांखे हिदायत ॾे सम्झ ॾे शूर ॾे सुन्नत जमायत जो अक़ीदो छा आहे उन जो असास कहिड़ो आहे उन जी बुनियादी हैसियत कहिड़ी आहे छा छा उन अक़ीदे में हूंदो आहे उन पासे तवज्जो कोन्हे उन पासे फिक्र ई कोन्हे उन पासे सोच ई कान्हे का अख़ियार में असां में कहिड़ो फ़र्क़ु आहे असांजो ज़हन चाहे हुननि जो चाहे बस में छा थो वे या के छॾ सभिनी छा हाल आहे इन पासे चुप ख़्याल कंहिंजे अॻियां रोए थी कंहिंजे अॻियां वेही माण्हू शिकायतूं करे हर सूरत सोने भिट जे दरनि ते वेहण वारे सैयद जो रिसालो खोलियो त उथंदे ई अल्लाह जी वहदानियत अल्लाह जी हेॾाई अल्लाह जी शान खे बयान करे कि सुभान अल्लाह चाहतो ताकि समझ में ही को नहीं दो मज़ो ही नहीं दो छाछो भिट जे दरन के वेहण वारे बादशाह फरमाए तो जोड़े जोड़ जहान जी मुनासिब सुभान अल्लाह जो गाल समझो जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हाथी हामी हाशिमी सरदारे सरदार सुहे सहाबन सत में मज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार वाहिद हबीब सी तौहीद भी बयान थी रिसालत भी बयान थी नबी पाक जी सरदारी भी बयान थी चईनी यारन जो शान भी बयान थियो सहाबन जो मकाम बयान थियो हिक ई धक में भिट जे दरन ते वेहण वारे सैयद सुहिणी पंहिंजे अक़ीदे खे खोले बयान करे छॾियो पर तूं ईअं कंदी छो तू कदे तोड़े रीस हूंदी आहे हालांकि ये जो मां भी तो चवां अल्लाह करे ते हदीस जे बजा समझ पैदा कर अकुल खां कर वठ पंहिंजे अक़ीदे जी बुनियादी हैसियत अहमियत उनखे ज़हन में विहार दुरूद मुंहिंजे पंहिंजे हबीब जे पर दुरूद राजा पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां पढ़ो वॾे आवाज़ सां पढ़ो अल्लाह फरमायो मुंहिंजा हबीब शान मुंहिंजो आहे वहदानियत मुंहिंजी आहे तौहीद मुंहिंजी आहे पर मूंखे इहा ॻाल्हि वणंदी आहे तौहीद मुंहिंजी हुजे ज़ुबान तो मुस्तफ़ा जी हुजे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद मुंहिंजा हबीब मां चओ शान ही आहे अल्लाह का अल्लाह की नियाज़ न कंहिंखे जॾहिं थी न कंहिं मां जाओ उनजो को शरीक या मिट कोन्हे को मुंहिंजे महबूब जी ज़ात खे बीजा ते अल्लाह छा फरमायो कुल या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम मुंहिंजा हबीब वहां फरमायो ऐ
मुझा बांधा जरबा जी नफ्सन ते जुल्म कयो मु अल्लाह जी रहमत मां नामीद न छो मां अल्लाह एडो करीम रहीम आया बख्शण से जात बान जा सभई गुनाह बख्शे छजा गफूर रहीम आया बार बार शान खुदा बज़ुबानी मुस्तफा आला हजरत सोने इन गाल की बयान कंदे छा फरमायो जतो कुल कह के अपनी बात भी मुझसे तेरे सुनी कुल कह के अपनी बात भी मुझसे तेरे सुनी इतनी ही गुफ्तगू है तेरी अल्लाह को पसंद इन आयत में रब फरमायो त मुझे फजल रहमत ते खुश सन ऐं ॿी आयत में अल्लाह छा फरमायो अल्लाह फरमाए थो वम्मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हबीब असां तव्हांखे सभिनी जहान जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे इन आयत वाज़ो करे छॾियो त रहमत अल्लाह जी अल्लाह जो हबीब आहे उन हबीब जी ख़ुशीअ में ख़ुदा फरमाए थो ख़र्च करणु भलो आहे गॾु करण खां क़ुरान पाक जी आयत मां सबूत मिली वियो त महबूब जी मिलण ते ख़ुशी कजे छा कजे थोरो ॻाल्हाइणो पवंदो था अल्लाह अकबर वरी हबीबन करीम जी ज़ात बाबरकात जे मीलाद खे ईद चवण ते एतराज़ करण वारा ईदूं सिर्फ़ ॿ मञींदा आहिनि हिकिड़ी उज़हा ॿी फितर ॿिए खे ईद न चओ उन्हनि खे तव्हां अर्ज़ु कयो त अदा वॾा हदीस पाक जा किताब क़ुरान करीम जूं आयतूं गिनती लॻियूं पयूं आहिनि 6666 आयतूं आहिनि सियासत हदीस जा मशहूर किताब आहिनि उन खां सवाइ मुसन्नफ अब्दुल रज़ाक मुसन्नफ इब्न अबी शैबा मुस्नद अबू याना अल बहर सखार फ़ज़ार जो कई नबवी सीरत जा किताब आहिनि मेहरबान हिकु हदीस त ॾेखारियो जो नबी सिंह चयो आहे त सिर्फ़ ॿिन खे ईद चओ उज़हा ऐं फितर खे ॿिए खे ईद न चओ नबी सिंह चयो आहे न चओ त असीं हथ खणी भॼी वेंदासीं पर जे नबी पाक जी का हदीस बि न आहे क़ुरान पाक जी का आयत बि न आहे बल्कि आयतुनि मां इशारो मिले थो त ख़ुशी मल्हायो ऐं क़ुरान पाक मां सबूत मिले थो त नेमत मिलण खे ईद सॼो नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी जश्न ईद मिलादुन नबी वॾो नारो आहे अध कलाक खाए थो महिरबानी मुझे रहम कयो मां ख़ैर सां पंहिंजो बयान पूरो कयां पोइ दस्तारे फज़ीलत नारी बाज़ी जेका वणे सां कयो ख़ुदा अव्हां जूं ॿारूं मदीने जे पटे मूंखे थोरी सुभान अल्लाह अहिड़ो को इश्क सां रज़ी साईं अल्लाह जा ॿार का हदीस ॾेखारियो चवंदा हा बिदअत अस्तग़फिरुल्लाह पुछो त बिदअत घणा क़िस्म तूं अॼु पढ़ियो आहीं मां अॼु पढ़ियो आहियां जेके मुहद्दिस हदीसुनि जो तशरीहूं करे विया जन जे लिखियल लिखत खे पढ़ी करे असीं मौलवी थिया आहियूं उहे छा लिखी विया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी हजरत अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु चओ सुभान अल्लाह हाणे अखबारनि में आयो हो त बाबा दरिया बादशाह खे भेटा ॾियो दोहिल शरणायूं अदरियूं अदरा फनकार फनकारियूं हलो दरिया जे विच
केहली फुल छटियो बस पटे दुल्हन धमालो छूं तो दया वही तो वही आयो चुप थी जाओ न रहायो सन मेहरबानी कयो ये से जे दुल्हन ते दया वही त पो सदर साहब के जो दंद मंगन हार पघार ते रखी छड़े वे ता दुल्हन वडे जरा दो कुछ अकुल माता तो सिंधियो पंहिंजी कौम खे दुनिया जे नज़र में आख़िरत कमर सां न केरायो सिंधी हो त भिट जे दर ते हण वारो हो जंहिं दुनिया खे ॾेखारियो त मां अरबी बि ॼाणा थो फारसी बि ॼाणा थो आले रसूल जे हैसियत सां मुंहिंजी अबानी ज़ुबान अरबी आहे क़ुरान गॾु हूंदो हो मसनवी गॾु हूंदी हुई शाह करीम पंहिंजे वॾे बुज़ुर्ग जो रिसालो गॾु हूंदो हो ॿी ॿोलीअ में शाइरी करे हाथ का मुश्किल कान ही करे सघियो थी पर पंहिंजी ज़ुबान जो मान मर्द रखी सिंध खे ॿुधायो त मां निमक हलाल सैयद आहियां मां निमक विञाइण वारो आहियां तव्हांजा रुख पंहिंजा तव्हांजा ज़हन पंहिंजा ज़रा ईअं न हूंदो आहे सैयदना गौसे आज़म किथे जी सुभान अल्लाह कुतुबे आलम महबूब सुबहानी शहबाज़े लामकानी कुद्दस सिर्रुहु नूरानी वट माण्हू गंजी आया क़िबला दरिया गुजरो जेको वहे थो उहो हेठि लही वियो आहे पाणी घणो कोन थो अचे साईं आया पंहिंजी लठ मुबारक हथ में फरमाई त हिते बि आया किथे जी सुभान अल्लाह अध खां मथे छोकिरा जंहिंजो धंधो छा माठ करे वेहंदा ई कोन तव्हां मूंखे जवाबु ॾींदा हलो हिते बि आया साईं थोरो हिते साईं हिते ई मुंहिंजे सुहिणे लीको कढी छॾियो दरिया हुते बि कहिड़ा मंगण हार घुराया शरनायूं तू सोची थो त मुल्लनि खे छा थो ॾियां ख़ुदा जो कसम मोलवी ग़रीब मिस्कीन बिन ते फ़क़्र जी मानी खाई बि गुज़र कंदा तू कहिड़ी ते शराब जा प्याला करण वारा ज़िना जे अंदरि ज़िंदगी गुज़ारण वारा तू कंहिंजो थींदे मां तोखे मशवरो थो ॾियां त ग़लति कमनि न ॿई हथ मदीने वारे घोट जे दामन में विझी अल्लाह जे क़ुरान ऐं ज़िक्र खे जबड़ी बि हथ खणंदो ईंदे रब खे वणंदो ईंदे जी पुछा अंधेरे जी पुछा शाहजहां जी पुछा हज़रत अमीर उमर सोने जी ॻाल्हि पे कयमि उन दौर में मिस्र जो माहौल हो मिस्री मुस्लमान थिया हा हज़रत अमीर उमर सोने रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मिस्र जे गवर्नर ख़त लिखियो त साईं नील दरिया जे अंदरि हिकिड़ो सिस्टम रखियो वियो आहे उहो थींदो आहे त वहंदो आहे न त न वहंदो साईं पुछियो कहिड़ो हेॾे मुड़े निहारियो कहिड़ो साईं 12 महीने नौजवान न्याणी सिंगारे ज़ेवर पाराए तयार कराए उनखे दरिया जे तुबनि में गोता ॾेई मारे पूरो वेंदो आहे पोइ दरिया वहंदो आहे न त न वहंदो आहे अल्लाह ताला जी प्यारे अमीर उमर खे गवर्नर लिखियो पाण फरमाईं था ख़बरदार न्याणीअ कहिड़ो गुनाह कयो हाणे अंग्रेज चवनि था मुस्लमान औरत वीचारी सां ज़ुल्म था कनि मुस्लमान पर्दो था कराइनि हया था सेखारीनि लज था सेखारीनि गैरत था सेखारीनि वॾो ज़ुल्म औरत सां अल्लाह शर बेहयाई खां बचाए आमीन चओ अल्लाह शर बेहयाई खां बचाए आमीन चओ ऐं अल्लाह शर असांखे ख़ातूने जन्नत वारी लज पर्दो असांजी माउर भेनर खे नसीब फरमाए हज़रत अमीर उमर फरमाया त सवाल ई पैदा नथो थिए मुंहिंजे रहमत वारे नबी ज़ुल्म बंदि करायो औरतूं काफ़र खटूं खणी कहिड़ियूं औरतूं पूरींदा हुआ न्याणियूं पूरींदा हुआ मदीने वारे मना कई आहे ईअं करणु कोन ॾिठो मुड़े निहाल गवर्नर चए थो साईं माण्हू चवनि था
त जे इए न कंदो त पानी नहीं दो दरिया न वहंदो। हज़रत उमर फरमायो दरिया केरा जो न वहंदो। किथे जी सुभान अल्लाह। ॻाल्हि समझ में न आई या वई कान। केरा जो दरिया न वहंदो के भला कीअं वहंदो। साईं फरमायो मां दरिया दे ख़त थो लिखां। मां हैरान थिया दरिया खे ख़त जी कहिड़ी ख़बर है। साईं जो मां दरिया दे ख़त थो लिखां लिखे तो मिन अमीरुल मोमिनीन उमर इला नील मिस्र इन कुंत तजरी बिअम्रिल्लाह फजर व इल्ला फला हाजत लना इलैक। सब अरबी तारीख़ूं भरियूं पयूं आहिनि। मिस्र जे माण्हुनि खे अञा ताईं उहा ॻाल्हि ज़हन में आहे। साईं फरमाए थो मां अमीर उमर जो ख़त दरिया नील तो ॾे थो अचे जे तोखे ख़ुदा थो आहे त जे न त तुंहिंजी ज़रूरत ई कान्हे पाणी रब असांखे मथां पाणी मोकिलींदो। ख़त आयो गवर्नर खे हुकुम हो त पोडर जो लंबो हणी ख़त अंदर विझी मथां मिटी वराए फिटी गजा अल्लाह ताला जे फज़ल करम सां पानी ईंदो दरिया चढ़ंदो वहंदो। सुबुह जो तेरे हाथ जो तो वही थो यार। सुबुह जो लखी मिस्र जा माण्हू आया ॾिसण था त 14 हथ मथे पियो वञे। चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ वॾी आवाज़ सां चओ तोखे मूंखे अल्लाह समझ ॾे। काफ लीग जो वर्कर उन लीग खे प्यारो आहे। नवाज लीग जो वर्कर उनखे प्यारो आहे। पीपीए जो वर्कर उनखे प्यारो आहे। अवामी तहरीक जो वर्कर उनखे प्यारो आहे। छा मुस्तफ़ा जे दीन जा वर्कर जन पंहिंजो जानी बच्चा घर माल कुर्बान करे मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी वर्क कई मदीने वारे खे प्यारा न हूंदा। मुझे महबूब जी ज़ात बरकात आशिक हो नबी पाक जी ज़ात बरकात जी जमन की ईद न चवण वारे खां पहिरीं त इहो पुछ त कहिड़ी हदीस में आहे त ईद न चओ। हज़रत अमीर उमर साईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चयो त असहाबी आहिस्ते आहिस्ते शहीद थींदा था वञनि। क़ुरान करीम खे लिखराए गॾु कराए रखूं मता सहाबी सभु वेंदा हलिया त क़ुरान सां का ग़ाइब न थी वञे गुम न थी वञे। अबू बकर सिद्दीक़ जो सी नबी से पंहिंजे दौर में लिखराए रखे हा असीं उहो कमु कीअं कयूं जेको नबी से न कयो आहे। जे हाणे चवंदा हल त नबी से कयो छो तव्हां था कयो इन्हनि खां पुछो त नबी से क़ुरान लिखराए हिकिड़ी सूरत में आंदो हो। ॾेखारियो नबी से ईअं लिखराए रखो क़ुरान पाक जे आसार मौजूद आहे। नबी से रुकू हणाया नबी से आयत जा नंबर लिखराया नबी से जी ज़ात पारा लिखराया। महबूब करीम जी प्यारे उमर जो सी मुझो मशरो ही हज़रत अबू बकर फरमाया मां सोचा फरमाया छो को मुझे सीने में हगार खुली पई मुझे अकुल कम कयो त वाकई अबू बकर जी उमर जी ॻाल्हि सही आहे। क़ुरान लिखराए गॾु कराए मोहम्मद आका जी प्यारी कुआर अम्मा हफ्सा वटि लिखराए छॾी त कॾहिं बि ज़रूरत पवे त अल्लाह जो क़ुरान सां मौजूद हुजे गुम न हुजे। चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ चओ। नबी से प्यारे अमीर उमर सख्ती कई त मदीने वारो सभु गॾिजी तरावीहूं पाबंदी कई कर जो साईं हीअ बिदअत साईं फरमान नेमत बिदअत हाज़िही ही बिदअत पर भली बिदअत ॾाढा ॾाढा वरी पिटी तो मां त तको मदीने हलियो वेंदो महिरबानी करे ॾाढा सुभाणे अल्लाह जी ज़ात बरकात जा बारहणो
हजरत हबीब करीम जे सहाबा ने एतराज न कयो बिदअत अल्लामा नववी मुस्लिम शरीफ जो शार लिखे थो त बिदअत हिकड़ी हसनहा बी कबीहा हसन बिदअत माना जेका शइ जो असुल दीन में आहे वजूद दीन में आहे उनखे ठाहे थो के पेश करण या बिदअत हसन आहे या गुनाह न आहे या ख़राब न आहे मदीने वाले घोट जे मीलाद जी महफ़िल थींदी आहे उन में का शइ ख़राब ॾिसो कहिड़ी आहे क़ुरान जी तिलावत थी ख़राब न आहे नबी जी नात थी ख़राब न आहे हबीब जे अचण जो बयान जो ख़राब न आहे अल्लाह जो ज़िक्र जो ख़राब न आहे सुभान अल्लाह शइ ख़राब न आहे बिजली रोशन शइ ख़राब न आहे मानी खाराई ख़राब न आहे हे सभु दीन जूं शयूं आहिनि जिन खे कॾहिं मदीने वारे घोट जे मीलाद वधायो थो वञे ईद में चो अदा ठीक है ईद में कुरान पाके पढ़ना हजरत ईसा नबी जा उम्मती हजरत ईसा वट हली आया साईं पुछो कीअं आया हो साईं तुंहिंजो रब ॻाल्हाइण जा ढंगा ईसाई ॾिसो था ईसाई अॻे तुंहिंजो रब खाधो ठहियल ठुकियल तयार थियल लाहे सघे थो त असीं खाऊं साईं चो ख़ुदा खां ॾिजो मुंहिंजो रब करे सघे थो मुंहिंजे अल्लाह काइनात जोड़िया बि खाधो थो ॾेई सघे चइसि भला पोइ दुआ करो अल्लाह जी नबी हज़रत ईसा जी दुआ हज़रत ईसा जी दुआ खे रब्बुल आलमीन पाण कुरान करीम में बयान कयो मदीने वारे घोट ते कुरान लही आयो मुस्तफा पढ़ी वधायो 1,30,000 सहाबन कुरान पाक ॿुधो कंहिं एतराज़ कोन कयो त हीअ ईद छो हिनखे ईद छो चयो हज़रत ईसा दुआ कई हुई रब्बना अंज़िल अलैना माइदतम मिनस समाए तकून लना ईदन लिअव्वलिना व आखिरना व आयतम मिनका वरज़ुक़ना व अंत खैरुर राज़िक़ीन असांजा रब असांजी मथां आसमान खां दस्तरखान लाहे खाधो लाहे ओ असांजी लाइ ईद हूंदो रुॻी असांजे लाइ न पहिरियन जे लाइ बि ईद हूंदो पोयन जे लाइ बि ईद हूंदो मां अर्ज़ु कयां खाधो केॾो बि भलो आहे केतिरी बि आहे पी तव्हांजी पार्टी आहे डिनर आहे जो कुझु आहे खाइण खां पोइ सुबुह जो पेट मां निकिरंदो आहे बदबूदार थी निकिरंदो आहे गंदगी थी निकिरंदो आहे कपिड़े खे बदन खे बचाइण जी कोशिशि कंदो आहे हिकु बदबूदार थी निकिरे थो मदीने वारो बदबूदारनि खे ख़ुशबूदार बनाईंदो आहे जे खाधे जो मिलण ईद आहे त मदीने वारे जो मिलण बि ईद आहे तव्हां चवंदो बदबूदार खे नबी से ख़ुशबूदार कीअं थो बनाए हिकिड़ी रिवायत मां वञी पेश कयां मुहद्दिसन सबूरन जे सीरत नबवी ते किताब लिखिया आहिनि उन्हनि आंदो आहे त हिकिड़ो सहाबी सबूरो हो उनजो 4 घर वारियूं हूं चारई नेक सालिह पंहिंजे मुड़ुस जी राज़ी करण जी जुस्तजू में हुयूं पंहिंजे वसार ख़ुशबू घुराईंदियूं हूं पाण खे लॻाए करे मुड़ुस वटि ईंदियूं हूं त असांखे वधीक चाह सां ॾिसे पर जॾहिं मुड़ुस अची वेहे त उन जे बदन जी ख़ुशबू उन जी ख़ुशबू ते ग़ालिब थी वई ही मुंहिंजो किताब आहे जेको हाणे आयो आहे अज़मती अहल बैत सुन्नत जमायत जे मुफ़स्सिरन मुहद्दिसन सीरत निगारन मुस्तफा करीम जे सच्चन गुलामन मदीने जे घोट जे आशिकन जीअं सहाबा जो शान लिखियो आहे ईअं अहल बैत जो बि शान लिखियो आहे कंजूस को ठुप सुभान अल्लाह न चवंदे
जे सहाबा जो शान लिखियो आहे ऐं आले रसूल जो भी शान लिखियो आहे, अहले बैत जो शान लिखियो आहे। मूं थोरी महिनत करी ऐं मुख़्तसर वॾो किताब थियो पर मुंहिंजो न, भला जेको कुझु थी सघे जल्दी पेश कया, ख़बर न आहे हयाती छा आहे। मूं लिखियो आहे हिन में क़ुर पाक जो आयतूं, नबवी हदीसूं ऐं अहल बैत छाखे चइबो आहे, लुग़वी माना कहिड़ी आहे, इस्तिलाही कहिड़ी आहे, अहल बैत जा केतिरा क़िस्म आहिनि, नबी पाक जे प्यारनि बचड़नि जो शान, महबूब जे नगनि जो शान, हबीब जे अबनि दादनि जी इज़त ऐं अज़मत, उन्हनि जो ईमान, हबीब करीम जे पाक दामन न्याणी ख़ातून जन्नत अली जिल मुर्तज़ा हसनैन करीमैन जो शान। आख़िर में बिट धनी जा शेर अहल बैत जे बारे में, इक़बाल जा शेर अहल बैत जे बारे में, आला हज़रत शेर अहल बैत जे बारे में, फज़त अरब शायर जा शेर अहल बैत जे बारे में, मुग़लकार जा भी शेर अहल बैत जे बारे में, खुद हज़रत हुसैन जा शेर जेके करबला में पढ़ी ॿुधायो हुई त मां मुहम्मद आका जो वचरो आहियां। इन सभिनी जो मजमू आहे। हिन जी मिठाई आहे 150 रुपया। वठो तव्हांजी मर्ज़ी आहे, न वठो तव्हांजी मर्ज़ी आहे, ज़ोर ज़बरदस्त कान्हे का। अल्लाह जे फज़ल ऐं करम सां ही चोथों किताब मुंहिंजो 3 महीननि में हज़ार हली वियो आहे। हिन जी बि अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त डिमांड आहे, घुर आहे। अवां जेका मदरसे तालिब खणी ईंदो, उम्मीद वठंदा, मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ंदो, मुंहिंजे मौज़ू ते अर्ज़ु कंदो हला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ब कयो सहाबिया 4 घर वारियूं आहिनि, पंहिंजे तवसाहर बदन खे ख़ुशबू लॻाइनि, कपड़नि खे लॻाइनि, मुर्स खे वधीक पसंदि अचूं, पर जॾहिं मुर्स खे त उन जे जिस्म जी ख़ुशबू हिन सभिनी ते ग़ालिब थो वञे। वॾी आवाज़ सां, वॾी आवाज़ ज़ोर सां, ज़ोर सां मुझे खणी चओ। हिक दफ़े पंहिंजी मुर्स खां पुछण थियो, साईं तव्हां कहिड़ो अतरु इस्तेमालु कयो आहे? असां त बस करे छॾिया। साईं फरमाए थो मूं अतरु हयो ई न आहे। छाजी ख़ुशबू आहे, छाजी सुरहाना। चए थो हाओ मां बीमार होसि, बदन ते ज़ख़्म थी पिया, फट थी पिया, दवा कान पई लॻे, कमीस लाहियां त बि रत सां भरिजी वञे, पायां त बि रत सां भरिजी वञे। हबीबन करीम जी ज़ात मूं निहारियो, ओहो हबीब जंहिंजे लाइ क़ुर फरमाए थो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अलबत्ता तहकीक तशरीफ फरमा थो हावत शान वारो रसूल हामा अवां खे का बि तकलीफ़ थींदी आहे, मुंहिंजे हबीब खे गरी लॻंदी आहे, अवां जे मथां हिर्स कंदड़ आहे, मोमिननि सां बाज़ारो महिरबान आहे, हबीब जी उम्मत ते ॾुख न सहंदो आहे। सहाबी निहारे फरमाइनि था कहिड़ी परेशानी में आहे या रसूल अल्लाह? बीमार आहियां, बदन में ज़ख़्म थी पिया आहिनि, फट थी पिया आहिनि, खून रत पियो वहे, इन परेशान बनायो आहे। साईं फरमाया कमीस मथे खण, कमीस मथे खण। कमीस जो मथे खई त महबूबन पंहिंजो पाक हथ उन जे ज़ख़्मनि ते हलायो, हथ पाक फेरायो, सभिनी ज़ख़्मनि ते हथ फिरंदो वियो, फट छुटंदा विया, बदबू जेका पोइ रत कढियल जी हुई उहा ख़त्म थी वई। हबीबन ॿियो हथ जो घुमायो त हुन जी जिस्म ते जेके कारा तारा थिया हुआ उहे मिटजी विया, बदबू जे जात ख़ुशबू थी वई। चए थो मूंखे अतरु ॿियो कोन्हे, हुन मदीने वारे दिल पर ख़ुशबूदार बनाए छॾियो। खाधो
जेको पेट मां गड़का करे निकिरे बदबूदार थी निकिरे उहो ईद त सोहरे नबीअ जो मिलण ईद आहे या न पंहिंजे अक़ीदे जो मोहब्बत जो सभु जवाब जवाब ईद आहे तॾहिं मूं करे शहर में अर्ज़ु कयो ईदूं त भलारियो सभियनि पर मीलाद जी ईद अजीब आहे कोन चई सुभान अल्लाह किथे चई ईदूं त भलारियो सभियनि पर मीलाद जी ईद अजीब आहे एहसान करे जंहिं रात दिनो रब पंहिंजो प्यारो हबीब आहे एहसान करे जंहिं रात दिनो रब पंहिंजो प्यारो हबीब आहे दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बटे फेरा दो वॾे आवाज़ सां पढ़ो बुखारी शरीफ हदीस जो किताब जो सुभान अल्लाह उनमें नबी पाक जे चाचे हजरत अब्बास खां रिवायत कंहिंखां नबी साईं जो चाचो भाई सहाबी भाई मदीने वारे खे ॾाढो प्यारो उन जे घर में मुंहिंजे आका अचण जो प्रोग्राम ठाहियो चाचा जी साईं सुभाणे घर में हुजजो मां ईंदुसि तव्हां सम्झो था जंहिं घर में मुस्तफ़ा अचे त घर वारा ख़ुशि थींदा या न ॾाढा जवाब ॾेई बेटा फरमायो तुम घर अची जेठिए मेथरो मेहमान त पाणी तनूरनि में हेरे हणा धार पेकन सोधो पाण घर तर घोरिया प्रियता दुआ कयो असांजे घर बचे जो सुभान अल्लाह ॾाढा चओ कॾहिं रूह भरजी पई त वही अर्ज़ कर करम करे तो करम दीहा भिखारी या रसूल अल्लाह करम करे तो करम दीहा भिखारी या रसूल अल्लाह मैं तेरी नरुल मर्रा आवारी या रसूल अल्लाह केॾी मोहब्बत भरी ॻाल्हि थो करे जो तेरी पाक गलियां दे बुहारी दार फिरी दे तिन्हा दे पाक कदमा तू मैं वारी या रसूल अल्लाह तिन्हा दे पाक कदमा तू मैं वारी या रसूल अल्लाह मुझे सोने ते दुरूद के बेरोड़ी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बटे फेरा जो वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हज़रत अब्बास इंतजार में सुबह जो मुझा साईं आया पुछबो आहे कमकार को हुकुम साईं फरमायो तू मुझे दिल भर बाबा जो भाव तू मुझो पिरी चाचो मुझे दिल घुरियो तो के घर वेठी दुआऊं
जी ज़ात बाबरकात दुआ जी गाल कई आहे। हज़रत अब्बास जा पुटड़ा, हज़रत अब्बास जा बचड़ा लाइन लगाए आमीन आमीन चवण शुरू था कर। हदीस पाक में आयो आहे जन मुझे दिल पर दुआ शुरू कई आहे त इंसान त आमीन पे चई। घर जी छितनि भितिनि दरवाज़नि जे ताकनि ऐं चौकनि मां बि आमीन आमीन शुरू थी वई। सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह। उन हजरत अब्बास जी रिवायत सही बुखारी में आ त नबी पाक जे ज़ात बरकात जे दुश्मन हबीब के पत्थर न हनंदड़ अबू लहब जी सज़ा कुरान बयान कई आहे। उनखे मूं ख्वाब में ॾिठो हो त मुंहिंजो भाउ ख्वाब में ॾिठो जहन्नम में सड़ी पियो। पुछां छा हाल आहे? सड़ी को बचा जेको बि कोन्हे बाक़ी सूमर सूमर जे राति या ॾींहुं मुंहिंजी अशद आंगुर मां मिठो पाणी निकिरंदो आहे, चूसींदो आहे त अज़ाब हल्को थी वेंदो आहे। छाजे करे जॾहिं मदीने वारो साईं ॼाओ हो पीउ संदन खे अल्लाह ते घुराए वरितो हो। मुंहिंजी नौकिराणी ही पेसनि ते वरतल बानी मूं वटि हली आई। अबू लहब मुबारक थी भाइटो ॼाओ अथई मूं नबी रसूल हबीब त मुंहिंजो ई कोन हो। भाइटो समझी बानी खे आज़ाद करे चयोमांसि हिन जे ख़ुशीअ में तूं आज़ाद आहीं। आंगुर जो इशारो कयुमि रब जो आहीं त मुशरिक आहीं त काफ़िर, पर मुंहिंजे हबीब जी ख़ुशी कई अथई। उन ख़ुशीअ जे सदके तो ते अज़ाब हल्को थो कयां। रिवायत बुखारी की आहे। अल्लामा इब्ने हजर अल्लामा आयबी बुखारी जा शायर लिखन था त महबूब आका जे ॼमण जी ख़ुशी कंदड़ खे सदाई रहमत ई रहमत मिलंदी। किथे चई मूंखे वॾो आवाज़ खपे, मोहब्बत वारी अंदर जी आह खपे। ही हाणे तो चे त बाबा नबी से कयो आहे, तूं पढ़ी त ख़बर पई न। मां चवां थो नबी से कयो, मुस्तफा पंहिंजो मीलाद कयो। अल्लामा इब्ने हजर बुखारी जी शायर खे पढ़, सुबुल हुदा व रशाद सीरत नबवी खे पढ़। पढ़ी कोन थो बाक़ी जे फलाणे कयो हबीब करीम जी ज़ात बरकात आशिक हो मुझे महबूब पाण पंहिंजो मीलाद कयो। हजरत अब्बास फरमायो त अबू लहब के मेहरबानी थी नबवी सीरत ते लिखियल किताब अल्लामा शामी जी सीरत पढ़ो, अल्लामा हल्फी जी सीरत पढ़ो, शेख अब्दुल हक दहलवी जो मदारज पढ़ो। ये सभई जेके महबूब आका जा सीरत निगार आहिनि मवाहिब लदनिया उन जो शरह ज़रकानी पढ़ो। ये सभई लिखी विया आहिनि त हमेशा मुस्लमान आका जे अचण जूं ख़ुशियूं मल्हाईंदा आया। तॾहिं मूं पंहिंजे शहर में चयो आहे त वॾो पर खुटायां छा चयनि आशरह बुखारीअ में लिखियो अल्लामा इब्ने हजर खोले मीलाद कंदड़ ख़ुशि रहंदो सदा थियो उन जो निरालो नसीब आहे। ईदूं त भलारियो सफ़ेहन पर मीलाद जी त अजीब आहे। एहसान करे जंहिं रात ॾिनो रब पंहिंजो प्यारो हबीब आहे। हज़रत अमीर उमर जो ॿियो हवालो मदीने मुनव्वर में वेठो आहे। किथे राजा ज़ोर सां पाक नालो वठंदी मनवा गवरी पर आहे इल्तिजा या खुदा मदीने वाग जल्द दीवार जा हिक न पर हजार दे दिकार जा हिक न पर
जो उनमें उस्ताद मुल्ला खलील खातर शाम जो आलिम नेशनल टीम लतस 35 साल यूनिवर्सिटी में उस्ताद ही पढ़ायो तस। उन किताब लिखो 3 जुल्दन में फज़ाइल मदीनतुल मुनव्वरा उन जी मथा सोनहरी अखरन में ठप्पे में लगो पियो। अल्लामा इब्ने मईन मुहद्दिस बोरो फरमाए तो मसीरतुन इलल मदीनत अहब्बु इलैया मिन मिअतै तवाफिन बिल बैत। चोटी जो मुहद्दिस तो फरमाए त मदीने जो हिकु पंथ मुखे काबे जे 200 तवाफन का वधीक प्यारो। ॾिठो किथे आहे ॾिठो किथे आहे ॻाल्हाए त सही को ज़बान खोले ॻाल्हाए से चवेस त आयत में तो कोने हदीस में कोने तो वरी काबे जे मथे करे छॾियो। अॼु ताईं मुस्तफा करीम जे हरम में मगरिब खां इशा जी नमाज़ ते ईंदो आहे। कतावर मुसा भलो पटको सुहिणी सुहारी मां ते अथसि। मां फोन करे टाइम वठी मिलियो मांसि। मुंहिंजो साईं चवनि था त परे खां अस्सलातु सलाम अलैका या रसूल अल्लाह न चओ अवां छा था चओ जेतो ई चवण वारा जाहिल हल उहे रुॻी नमाज़ में अतहियात खे सम्झनि त बि या रसूल अल्लाह खां जलीदा ई कोन को। या रसूल अल्लाह जबान है मुझे हबीब जो शहर जो सुभान अल्लाह ॾाढा जा सस्त थी मिठा अगर कदह गई मुले कया तो करम करे अता कई शरीद के दया। बसालक में मुखे माली नुकसान थियो मुझे पुटले के व्यापार नुकसान थियो पैसा टिकेट जा कोन हो जाए के जलसे भी राशि हमरा होती बीठो जी मौलवी साहब मुझे दफा टिकेट सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह तपजी थो सुभान अल्लाह। सस्तो थी मिठा अगर कदह गई मुले दया तो करम करे अता कई शरीद के दया। मुंहिंजी अख ठार जा एक नंबर हज़ार दे हरम ॾेखार जा आहे जा सब जो आहे इल्तिजा या खुदा मदीने वाद जल्द दीवार जा एक नंबर हज़ार दे हरम ॾेखार जा सुभान अल्लाह। चंता शाला सादी भी ईद होए आवाज बधाई से मिठा यार मुझे पुत्र चिके रखो लाउड की शाला सादी भी ईद होए सीरे वारी उजहा खडन वारी न केड़ी शाला सादी भी तो होए आवे आवे सोहना नबी उनके चेहरे ते दीद होए आवे आवे सोहना नबी उनके चेहरे ते दीद होए। चेहरो मात जो सातो मौजूद सी पर मदीने वाले जो चेहरो चेहरो सैयद मेहर अली शाह चिश्ती देसी फरमाए तो कोई मिसल नहीं ढोलन दी कोई मिसल नहीं ढोलन दी चुप करे मेहर अली इथे जा नहीं बोलन दी इथे जा नहीं बोलन दी जा सुभान अल्लाह जा वरी आवाज चा आवाज चा मदीनो मदीनो
चोट जाने भागा निमाज को न पढ़न मुरीद वरी पहरी नंबर जा चमचा अब निमाज ते कोन आयो तो और पीर साहब साईं जन से मदीने था पढ़न तो मानी जे हिते खाधो जमानी हिते खाईंदा निमाज मदीने मानी मदीने काने छो न खागन आयो मानी मदीने आहे या न दसा कल दी खजीने दी दसा कल दी खजीने दी ए दुनिया खादी है खैरात मदीने दी ए दुनिया खादी है खैरात मदीने दी जो सुभान अल्लाह मदीने पाक में घड़ियों गुजारण खुश नसीबिया खनी नीलन के नीलन ने निहारण खुश नसीबिया सुभान अल्लाह हजरत अमीर उमर जी खिलाफत जो हबीब करीम जा आशिक हजरत अमीर उमर जी खिलाफत जो दौर यहूदी आया साहब जो की आया है जी साईं आवाज जे नबीयत मुड़े ने आयो आवाज जे नबीयत कुरान करीम में एक आयत लथी जी उहा आयत असां जे नबी हजरत मूसा ते लहे हां त असी उन आयत जे लहण वारे ॾींहं खे ईद करे मल्हायो कंहिंखे तो चवे हजरत उमर खे साईं चएसि हा त ईद त बा इनखे चइबो ई कोन ईदूं सिर्फ़ ॿ हिकिड़ी उज़हा ॿी फितर हिकिड़ी रोज़नि वारी ॿी क़ुर्बानी वारी न हजरत उमर फरमाए थो कहिड़ी आयत साईं अलियौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना अज मूं पंहिंजो दीन तव्हां जे लाइ कामिल करे छॾियो आहे मूं पंहिंजी नेमत तव्हां ते पूरी करे छॾी आहे मां इस्लाम खे तव्हां जे लाइ दीन करे अव्हां जे क़बूलण जे करे मां अव्हां खां राज़ी आहियां इहा आयत यहूदी खे तो सुनो उमर फरमाए त मूंखे ख़बर आहे इहा आयत किथे लथी हुई कहिड़ी तारीख़ में लथी हुई कहिड़े ॾींहं में लथी हुई उहा तारीख़ बि असांजे लाइ ईद आहे उहो ॾींहुं बि असांजे लाइ ईद आहे हिकु आयत जे लहण जे निस्बत जे करे उहा तारीख़ बि ईद आहे ॾींहुं बि ईद आहे चईसीं कहिड़ो ॾींहुं कहिड़ी तारीख़ साईं फरमाइनि था त ज़ुल्हज जी 9 तारीख़ ई मुंहिंजा हबीब अरफा जे मैदान में हा 1,30,000 सहाबी साईं जे दीदार सां गॾु हज करे चुका हा उन ॾिहाड़े आयत लथी हुई 9 ज़ुल्हज जी 10 ईद हूंदी आहे 9 ईद न हूंदी आहे अमीर उमर फरमाए थो त 9 तारीख़ ई जुमे जो ॾींहुं हो उहा तारीख़ बि असांजे लाइ ईद आहे उहो ॾींहुं बि असांजे लाइ ईद आहे तूं तुंहिंजी ईद कंहिंखे न चओ ईद न चओ पोइ मूं शहर पंहिंजे में तरह चयो छा चयुमि पुछी कोन थो छा चई निहारी वेठो त बोल बि तूं बोल बि तूं मिलाद करण खां इहे थो रहे खुशखुशाह खसंदो ॼण घर थो रहे मिलाद करण खां इहे थो रहे खुशखुशाह खसंदो ॼण घर थो रहे पर खुश थींदो मिलाद कंदो जेको आशिक़ आहे अदीब आहे पर
सफ़े हन पर मीलाद जीद अजीब है एहसान करे जह रात दिनो रब पहे जा प्यारो हबीब सलाशरी करो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा भाई ईद हकीकी ही ईद जे नबी सो न जी हाँ तो न कलमो मिले हाँ न कुरान मिले हाँ न ईमान मिले हाँ न इरफान मिले हाँ जी मदनी महबूब न मिले हाँ तो खबर ही कान ईद किबलो छाही काबो छाही आला हजरत ने तने फरमाया जब तो खुदा किसको कहते थे क्या जानते थे खुदा किसको कहते थे क्या जानते थे ये तेरी जुबान से सुना है मोहम्मद सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत अमीर उमर खां साहब जो तबीक ईद जई सघजे थो कुरान पाक ॿुधायो त खाधे जे मिलन खे ईद जई सघजे थो हजरत अब्बास फरमायो ख़ुश जे सदके दुश्मन ते मेहरबानी थी हदीस जे शारह फरमायो नबवी सीरत निगारन फरमायो त मीलाद जी बरकत सॼो साल रहंदी आहे चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह बाक़ी को ज़िद करे बीहंदो उन जो इलाज करो इलाज आहे हिन दौर में तो खास करे को कंहिं ॻाल्हि ते चढ़े थो न केर कुझु नथो करे सघे मर्ज़ी वारो आहे मूं ग़रीब मिस्कीन गुनहगार जी दिली ख़्वाहिश आहे त तूं पक्को सुन्नी थी रह लोटे वारो न गप जो किलो न तूं दहशत गर्द नहीं माण्हुनि जे घर में रोज रावा विझण वारो नहीं मिस्कीननि जे मारनि खे रावण वारो नहीं बचड़नि जे टंगुनि खे बमनि सां उॾाइण वारो नहीं अमन पसंद आही आशिक़ मुस्तफ़ा आही पर इश्क में अहिड़ो मज़बूत रह जो जबल को हटाए हटी वञे मोहम्मद आका जो ग़ुलाम न हटी न हटी न तू न कंदे त घर वारा कांगरो चावर कारो छठी पुट वठी हल खणी गिरह त मुख सां बि न लहे लाॾा विझाई जो दुनिया खे ॿुधाए जो पुट जाओ अरे ही तो हो तुई बरायो जो पुट पीक में न अचनि मदीने वारो कबर में कट बीठो छा चयो के अल्लाह जी बात चतो कबर में सरकार आए तो मैं कदमों में गिरूं और फरिश्ते घर उठाए तो मैं उनसे यूं कहूं कि मैं पाए राज से अब ऐसे रिश्तों क्यों उठूं कि मर के पहुंचाऊं यहाँ इस दिलरुबा के वास्ते ईद कर तो मुस्तफा जी कर खुशी कर तो मुस्तफा जी कर जश्न मना तो मदीने वाले इदरीस अल्लाह ताला जो छेदो शुक्र कर घटे आहे उन ईद अता कयो आसन खे दिल जे दर्दन जो तबीब आहे उन ईद अता कयो आसन खे दिल जे दर्दन जो तबीब आहे ईदो त भलारियो
सभे हमें पर मीलाद जीत अजीब है एहसान करे जह रात दिनो रब पहे जो प्यारो हबीब है मुझे हबीब जी ज़ात बरकात जी जन खुशी कई तन खा पुछ उन्हनि खां पुछ बर्री सगीर में दहलीज शहर में सैयदन सादातन जो इल्मी खड़ा हो मशहूर ऐं मारूफ शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी सभई जो सुभान अल्लाह जेके वॾा वॾा मुहद्दिस उन खां पोइ गुज़रिया आहिनि सभिनी जो सनदूं उन सां मिलन थियूं पयूं हज़रत शाह वलीउल्लाह फरमाए थो मां हज ते वियो आहियां अल्लाह जे पाक बेत जो तवाफ़ करे मिना अरफात मुज़दलिफ़े खां वांदो थी वरी आयो आहियां दिलि घुरियो उन घर जो दीदार कयां जंहिंमें सुहिणो नबी ॼाओ किथे जी सुभान अल्लाह सही तव्हां पोइ आया हो तव्हां घणी ज़ोर सां चओ कसर जो कसर ही न कयो जागो पिया खिलो छो मकसद के बयान कर सुहनी अलीउल मुर्तज़ा शाह खुदा फरमायो जेकॾहिं मां इल्म खे ज़ाहिर कयां त एतिरो करे सघां थो जो जेकी अल्लाह किताब सहीफ़ा लाथा उन्हनि जो इल्म क़ुरान में आ यो समूरो इल्म अलहम्द में आ यो समूरो इल्म बिस्मिल्लाह में आ बिस्मिल्लाह जे बे में आ उन बे वारे टुबके में आ टुबको मां अलीउल मुर्तज़ा नारा बद जज्बाती पुट उठ मुझी गाल शेर खुदा तेरे मुंडे ने हारियो केवल चदाई मुल्ला सही अली खे मंजदी पुट मुल्ला हुसैन जा कातिल मां जा तो सदके ने मवाली तू भला तने के धावे तू भी तो लहिया न पड़ने कुरान जा कारी हा मां जा तो बिया कारी केरान कुरान जो कारियात हुसैन कुरान जो कारियात शेर खुदा है जो रकेब में पैर हिंदो विझी औज़ बिस्मिल्लाह अलहम्द खां शुरू करे लाग वराए पैर दे पासे पहुंचे तो खत्म कुरान जो पूरो लॻो तो समझो त अली जाहिल इमाम जाहिल हल कुरान जी कारिया है त खातून जन्नत सॼी रात नफ़ल बहलन कुरान बहली पियो मूंखे मनक़ब त चाही मां जी शान में या सैयदा या तय्यबा तो ज़ाहिरा तो ते सलाम हसनैन जी जल्लमा चओ हसनैन जी जल्लमा तो ताहिरा तो ते सलाम या सैयदा या तय्यबा रात में जो रातियों जागंदे तो थे पढ़ो कुरान खे हाणे छा थो सेखारे अदीअ खे ही बटण फेरा त बीबी से लंडन ईंदी कुरान खुदा पनाह हमें रखे खुदा पनाह हमें रखे मुझी गाल के तू ठुकराए छॾ खातून जन्नत जी जिंदगी पंहिंजे न्याण जे अॻियां रख रात में जो रातियों जागंदे तो थे पढ़ो कुरान खे कुरान जे आयात जी तो कारे आ तो ते सलाम या सैयदा या तय्यबा हाणे देर समझाल थाई मां खमीस ते पिणे के दाढ़ी मदीने से मुझे फिलाए रख बोला खमीस आज आकर चल सलाम हसनैन जी जल अमास
शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी फरमाए तो मूं नियत कई तो न घर जो दीदार कया जंहिंमें नबी सी जाओ कुरान खे अॻियां रखो साईं अल्लाह जो कुरान तो फरमाए इन सफा वल मरवत मिन शआइरिल्लाह फमन हज्जल बैत वतमर फला जुनाह अलैहि अन यतवफ बिहिमा वमन ततव्वा खैरन फइन्नल्लाह शाकिरुन अलीम। सफाई मरूम अल्लाह जी कुदरत जो निशान वाल वजह के हुआ जो अम्मा साइन हाजरा अम्मा जा कदम लगा ज़हन में रखो अल्लाह फरमाए तो वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहीम मुसल्ला जे पत्थर ते इब्राहीम सुहरे जा कदम लगा उनके जा नमाज़ी बनायो जिते इब्राहीम जा कदम लगा वो पत्थर शान वारो जे पहाड़ ते हाजरा जा कदम लगा वो पहाड़ी शान वारी जे घर में मदीने वाले घोट जा कदम लगा वो शान वारो होंदो या न जागो प्यान हाणे मुझो मथो जो ठक ठक मुझो हाज़िर से बस तो कया छो न तहां कहिड़ी ख़बर है न सही न जो तहां मूं अगर वाइल कराया हो ॿुधो मुझे महबूब करीम जी ज़ात बरकात जी कामिल बचड़े अल्लाह जे वली इल्म जे अल्लाह शाह वलीउल्लाह फरमायो त मां उन पाक घर जी दरवाज़े ते आहियां थोरो वॾे आवाज़ सां चओ हिननि अखियुनि सां उहे मूं ॾिठा वरी खॿे पासे में हेतिरी दिलि इंसान जी आहे उन में रब अखियूं रखियो हल कामिल वलीअ जा सर्जन ऑपरेशन अखि जो पर्दो परे कंदो आहे ऐं आङो रखियो पर्दो परे करे दिलि जे दीद खे खोलींदा हल उनखे भिट बिल झलींदी आहे नज़र खे इन जे करे पीर जी पीर फरमाए त लोह महफूज़ मुंहिंजे अखियुनि जे अॻियां आहे चओ सुभान अल्लाह ॿुधी न वञ शाह वलीउल्लाह तो फरमाए वरी इन्हे नज़रन सां निहारियम त महफ़िल में वेठलनि जी मथनि खां वठी करे आसमाननि ताईं मलाइक परते पर ॾियो दुरूद जो धमचर लॻाए वेठा हा पुछां थो तव्हां कीअं आया हो चवां था रुॻी हिंदी न हिते त मको आहे हबीब जे जमन जो घर आहे जिती बि महफ़िल मीला थींदी आहे असांजी ड्यूटी लॻंदी आहे रात कहिड़ी आहे साईं किताब नथा बेटा अरे मूंखे हा 100 रुपया जो मुफ़्त जो माल आहे ही बाक़ी 4 कापियूं हिन हेॾे लश्कर में 4 मुस्तफ़ा जे हलके जा आशिक मिलंदा बिदअत ओ अदरा वडरा या नढड़ा कुछ होश अल्लामा इमदादुल्लाह मुहाजिर मक्की किथे जी सुभान अल्लाह मां भी चाहत बिना पेट्रोल जी गाड़ी हले ही नथी मुखे साईं ते मुझे माफ कोन थो खावा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ वॾे आवाज़ सां चओ मुझे हबीब लबीब तबीब जा आशिक़ो मीलाद जी ईद जूं बरकतूं बेपाया यार बी आई पर ज़हन मां निकिरी वई महबूब करीम जी प्यारे सहणे पीरनि जे पीर मुहियुद्दीन मीर अंदर जे अकसीर दिल भर दस्तक थोरो वॾी आवाज़ सां चओ मुंहिंजी मोहब्बत मां ॿुधायां तुंहिंजी दिलि ख़ुदा ॼाणे दोस्त मुदत मनवर दिया दस्तगीर जी
उन पीर जी मुर्शिद मुहय्यदीन मीर जी दोस्त मुतदम वर पिया दस्तगी दोस्त मुतदम वर पिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहय्यदीन मीर जी दोस्त मुतदम वर पिया दस्तगीर जी असबन सब मिया मथे असबन सब मिया मथे उनखे बियो पहुचे किथे चओ सुभान अल्लाह उनखे बियो पहुचे किथे हसनी हुसैनी वीर जी हसनी हुसैनी वीर जी दोस्त मुतदम वर पिया दस्तगीर जी जोर सां चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ खोले खोले चओ हथ ॻोल्हे चओ यार ॻोल्हे चओ हिक ॿिए खे छोले चओ छोले चओ सैयद को नौ शेखो वाह वाह नसब जा माहिर पुट तो लखे मुहानी ताज़ी ज़ात मटाई सो हू सैयद कोन अचो उन जे दर ते मां तव्हांखे वठी हलां जंहिंजे शान में मूं चयो सोह सिंध जी शान वारो आलती सोह सिंध जी शान वारो आलतीफ मर्तबे मान वारो बचो पाक परवर खे प्यारो आलतीफ सोह सिंध जी शान वारो आलतीफ मर्तबे ईमान वारो सुभान अल्लाह चओ साईं अब्दुल रसूल कादरी आहे अलाउटी साईं खे मूं फोन की तो साईं सुने भिटाई साहब कंहिंजी बेअत कई कंहिंजो मुरीद थी जागो साईं खे छॾे करे तव्हां ॿुधायो बाक़ी मेलो थींदो त पोइ रेस रखत कंदे मेले ते था सुहिणे पीरनि जे पीर जा मुरीद मञण वारा या न मञण वारा तव्हां बि ज़हन में रखो डॉक्टर नबी बख्श बल्लोच लिखियो आहे सुहिणी भिटाई पंहिंजी बाबे सुहिणे सैयद हबीब जी बेअत कई पूरो सिलसिलो बगदाद जे बादशाह पीर जे पीर सां मिले थो सुहिणो अब्दुल लतीफ कादरी सिलसिले जो आहे कौन चाहिए सुभान अल्लाह रुकिए तो हली मुझे महबूब करीम जी बचड़े सुनी अब्दुल कादर जीलानी जिला छाछ भिट जे दरन ते विहण वारे पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादुला दरगाह जा खामद जा खलील हसनी हीनो आहिया वाहर थी वसील दातो मुझे दिल खे दिलासा दलील जिल्लत कयो जलील रस बादशाह बगदाद जा उन बगदाद शहर में इब्राहिम नाले हिकिड़ो शख्स रहंदो हो मवाहिबिल दुनिया नबी सीरत जे किताब अरबी में ॻाल्हि मौजूद आहे उन वीचारे खे शौक़ हूंदो हो 12 महीने नबी से जो मीलाद कंदो हो उन जे पारे में घर जे घर में हिकु काफिर हिंदू बचड़े वाल रहंदो हो रात उन घर वारी पंहिंजे मुड़ुस खां पुछियो त 12 महीने मुसलमान
ठीक बधो बीठो आहे बंदि थो करे मानी थो करे छाती बि क़िस्म सां थींदी तोहर जी तकलीफ़ क़िस्म सां थींदी हे छा थो करे उन हिंदू चयो त इन महीने में इन जो सुहिणो नबी ॼाओ माई पुछेसी नबी जो नालो छा हिंदू चए थो मुहम्मद नालो ई अहिड़ो आहे नामे मुहम्मद कितना मीठा मीठा लगता है थकड़ी जो ही पासा दो तो जो डो को ही कुछ घुरे थे नामे मुहम्मद कितना मीठा मीठा लगता है जो नामे मुहम्मद कितना मीठा मीठा लब पर नग़मे सल्ले अला के हाथों में कशकूर किस्तो खणी फकीर हलदा मदीने वाले दर ते दिलनि जा किस्ता खैर बीठा वली चोटी जा वली बीठा लब पर नग़मे सल्ले अला के हाथों में कशकूर लब पर नग़मे सल्ले अला के हाथों में कशकूर हाथों में कशकूर देखो तो सरकार का मगता कैसा लगता है देखो तो सरकार का मगता कैसा लगता है नामे मोहम्मद कितना मीठा गौस कुतुब अबिदाल कलंदर सब उनके मोहताज छोटी मुझे साईं जी छा बुधाया गौस कुतुब अबिदाल कलंदर सब उनके मोहताज सब उनके मोहताज मेरा दाता हर दाता का दाता लगता है नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है माई पुछे नालो छा मिठो नालो वठंदो वियो वेचारी दिल खसजंदी सुधी पई आहे सोचे पई त कहिड़ो हूंदो कीअं हूंदो छा हूंदो अखड़ी लगी त ॾिठई त मदीने खां काफ़िलो निकितो कहिड़ो काफ़िलो बिटाई फरमाए थो के जा आयो काफ़िलो साथ धणी सरवान वार वढे वागूं कया बाहों दबनान जहड़ो पुनल पान तेरी सिट सजण जे साथ जी काफ़िलो हलंदो आयो आहे बगदाद शहर खे पहुतो आहे इहे वेचारी वधी रही आहे हिकिड़ी काफ़िले जे सवार खां पुछे थी ही कंहिंजो काफ़िलो आहे मदीने वारे साईं जो आहे कहिड़ो आहे मदीने वारो साईं जी सभिनी खां अॻियां आहे मां वञा वञी सघां थी भली वञ साम्हूं आई आहे भिट जे दर ते हण वारे सैयद जा अल्फाज़ तर्जुमानी कंदे पेश थो कयां ॿाहिरूं ॿधी चए थी तो समूह गंदिरी मूनी बन लख इन मुंहिंजे हाल जी थई पिरी सबब रख कारण रब अलख मता मांगर मटी साईं मां काफ़िराणी आहियां नालो ॿुधी मुहबत पैदा थी दीदार थियो आहे हाणे त सफ़ा बेवस सफ़ा ईअं पई चवे जे मूं चयो देवयो बेबर खसे मां छा कयां कोन चई ॾाढो बेकतरो है देवयो बेबर
खसे मां छा कया को नथो को कस दसे मां छा कया मारियो मूंखे मयारुन मोहब्बत जे यूं फिराकन में फिसे मां छा कया अदब सांस के मुझा सुहना काफिरानी आया लिक कान थी गया मुझी दिल थी जाए त पंहिंजे मीज़बान इब्राहिम दे पोइ वञ अवल मूं गरीब जे घर दे उठ खे लाड़ो ॾिया वाह मुझा रहमत वारा बेटा फरमाए तो कंद जनी जे गोद में पागोड़ा पोशाक कंद कुफर जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक कंद जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक उन्हनि जे उदाक राणल रिझी आयो महबूबन महार मोड़ी इन मोड़ी दी ॾिसी करे बेइख्तियार कलमो शरीफ पढ़ण शुरू कयो हर सॼो खुशबूदार थियो निंड मां वेचारी जागे त वस खां ॻाल्हि ॿाहिरि बेइख्तियार कलमे जी लोड़ी लॻी पई सोचे पई त मुर्स मारींदो विढ़ंदो छा कई छो मुसलमान थी है फथ के पई ज़रे हुन पासे मुर्स बि जागियो छा चो थई फतकी पई चईसी ख़ैर आहे चई लिक छो थी करी सिक में लिक न थींदी उर्दू में शेर आहे न लाखों छुपाया राज़ी मोहब्बत न छुप सका लाखों छुपाया राज़े मोहब्बत न छुप सका आंखों ने रोके यार से इजहार कर दिया आंखों ने रोके यार से इजहार कर दिया रीबन करीम जी मोहब्बत वारी घर ही लिखा है मुर्स जो लिखा है न छा कया सही छा ॾिठो अथई जे तो घबराए न जे तोखे दीदार करे कल मुंह पढ़ायो वने मूंखे बि ज़ियारत कराए कल मुंह पढ़ायो सिज उभरण दी खर्च करण मुंहिंजो कम आहे रधण पचाइण तुंहिंजो कम आहे पाण सुबुह जो सवेर मदीने वारे जो मीलाद मल्हायूं था बेटी खणी पिनण बेदा न कोने रोड ते स्पीड ब्रेक करते ॾिसो त हीअ कार पई ॼण ट्रैफिक सिपाही बीठो आहे इहो बेदा न कोने कहिड़ो वेही तुंहिंजा अंदर जा आंडा सारिया साईं वेठा आहिनि मोहतरम मुअज़्ज़ज़ महबूब करीम जा बचड़ा होसे आज़म जा औलाद उन सुहिणे साईं जा बचड़ा जेको मूंखे मदीने मजा पाण सां गॾु खई मकी पिया अचूं वारे ते महबूब जो शान ॻाईंदा अचूं मां ॻाए बसि कया वरी साईं बन इन ई मोहब्बत जे अंदाज़ में मके पहुता बि ख़बर ई कान पई त कीअं थी ऐं मूंखे ख़ुदा पनाह में रखंदो चमचा गीर जी मोहताज ज़रूरत न आहे साईं पंहिंजी मरकज़ खे संभाले ॾेखारियो ॿारहे जो निज़ाम ॾिसो तरतीब ॾिसो असांखे ॿियनि लाइ बि इज़त आहे ॿियनि लाइ बि एतिराम आहे पर हर पासे खे संभालनि इहो साईं सैयद मुनीर अहमद शाह जो मथां ख़ुदा जो फज़्ल पोइ मञनि त माण्हू कंहिंखे था के मुंहिंजी गिला कंदा के तुंहिंजी कंदा रहनि मुझे हबीब करीम जा उम्मती मुझे आका जो मीलाद रहमता बरकता ईद सईदा जे तू वस पुजई मीलाद वाला अकेलो नथो कर सके बटे घर गॾिजी पो जे कुर्ब जो कारला त हिकिड़ो ई ॼणो भला जे सफ़ा भीग पुरा त जेका मानी पंहिंजे पेट लाथो बचराई नियत कर तई मदीने वारे जो मीलाद
कमेटी ठाही आहे मुझे उन जे शान में घणी आयतूं पढ़ा साईं बुर्दबार माण्हू आहे जेतिरो हुन जो शौक़ु वधे तवजो रहे कोशिश कंदा रहनि अल्लाह साईं जवानी में जेकॾहिं दीन जो दर्द ॾे त वॾी नेमत मुंहिंजे महबूब नबी फरमाया क़यामत जे ॾिहाड़े बेहिसाब गर्मी हूंदी ज़मीन टाणी थी सिज सवा नेज़े हूंदो माण्हू रोई रोई पाणी अखियुनि जो वहाए रत रहंदा जो ॿेड़ियूं हला त हली वञनि पर जंहिं नौजवान पंहिंजी जवानी अल्लाह जे इबादत ऐं मुस्तफ़ा जे इश्क जे हवाले कई उहो उन ॾिहाड़े बि ख़ुदा जे अर्श जे छांव में नौजवान कम करण थी अचे त अलाह छा करे छा अॻे जॾहिं कारूं टैक्सियूं न हुयूं मां हैदराबाद मां बस में चढ़ियुसि ड्राइवर साहब खे अर्ज़ कई मता सईदाबाद हाणे सिज लहंदो 2 मिंट मूंखे निमाज़ पढ़ण चओ जी टाइम न आहे अदा महिरबानी कजा जी चयो मां टेम कोन्हे न चुप थियुसि पुठियां करा यूनिवर्सिटी जा 2-3 शागिर्द वेठा उन्हनि मूंखे सुञाणो उथी आया साईं बोल साहब छा आहे चवांसि थो 2 मिंट बि निमाज़ पढ़ां छा थो चए टाइम न आहे चई तव्हां असांखे ॿुधाइजो टाइम थी पियो अहिड़ो टाइम थींदो हुन जे पीउ बि बीहंदो निहारे पोइ ड्राइवर सईदाबाद खां थोरो ओर ते थियासीं निमाज़ जो टाइम थियो मुंहिंजो अदा हो भाऊ सिरी अचे इंचीअ जे मथां हथड़ो रखे चयूं त हिकु त पाण कोन पढ़ूं पर जेको पढ़े उनखे पढ़ण न ॾियूं तूं कहिड़ो इंसान आहीं गाॾी साइड कर अखियूं जो ॾिठई न थिया कयां थो दीदार करी राधी सरकार करी बुरी सोबत खां गंद किचरे खां बच मुंहिंजे आका जो मीलाद मल्हा अवां कमेटी मीलाद जी ठाही आहे ख़ुदा अवांखे ख़ुशि रखंदो अॼु सूमर जी राति अवां असांजी नालनि जी लिस्ट मदीने वारनि पेश थिए पई ही वेठा हा ज़िक्र छा जो हो हबीब तुंहिंजे अजर ज़िक्र पे हलियो अवांजे आमद जो बयान हो ख़ुशबू पे मल्हायो पुट जो मिट जो न कंहिं दुनियावी लीडर जो न तो मुस्तफ़ा जे आमद जो ऐं मदीने वारो जी मुर्की निहारींदो त गम लही वेंदा कम ठाही अल्लाह से मुंहिंजो चवण जो ॿुधण क़बूल करे विस्तार थींदी पोइ वरी शाइर बि भली पंहिंजो बख़्त आज़माईनि असां मोल जे गिचे में न पऊं जे तव्हांजी मक़बूलियत हूंदी त मां वेहंदा न हूंदी त असांखे गुनाह अञा तरसो सखर खां भॻो हा मानी कान काटनि साईं अञा तरसो करे या तरसो ख़ुदा ख़ुश रखंदो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह